नाज़रीन सबको न्यूज़ से हाज़िर आहियूं। नूरियाबाद खां असां रिपोर्ट शेयर कई है मंजूर हुसैन पालारी। रिपोर्ट मूजिब जामशोरो इत्तिहाद ऐं सिंध पालारी जा अॻवान बल्दियाती इलेक्शन में पंहिंजनि यूसी शहरी जे उम्मीदवारनि रईस अता मोहम्मद पालारी ऐं वाइस चेयरमैन समेत पंहिंजे पूरे टीम खे खटाइण जे लाइ मैदान में लही पिया। नूरियाबाद ऐं उन जे आसपास के मुख़्तलिफ़ ॻोठनि में जलसा करे तूफ़ानी दौरा कया विया। इन मौक़े ते जामशोरो इत्तिहाद जे अॻवाननि मलक चंगेज़ खान, पीर नदीम शाह जीलानी, कांबो खान ब्रह्माणी, हाजी रमज़ान पालारी, डॉक्टर अनवर पालारी, अली दोस्त पालारी, शेख अब्दुल्ला समेत ॿियनि मुख़्तलिफ़ अॻवाननि पालारी बुरफ़त जोखिया ॻोठनि में जलसा करे अवाम ऐं सुजागी मुहिम हलाई वई ऐं ख़िताब कंदे वधीक चयो त कोहिस्तान में 40 सालनि ताईं हुक्मरानी कंदड़ ठेकेदार अवाम खे अञा ताईं का बि सहूलियत नाहिनि ॾेई सघिया। अवाम अहिड़नि माण्हुनि मां हाणे पंहिंजी जान छॾाइण लाइ पाण अॻियां अची सुठा फ़ैसिला करनि।